अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। ख़बर ॾियूं था त सखर जे चूंडियल MNA सैयद खुर्शीद शाह सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ पन्नू आकल खां वज़ीर आला हाउस कराची ॾांहुं पैदल मार्च कंदड़ ग़ुलाम मुस्तफ़ा कलोड़ सदर हमख़्याल कलोड़ एसोसिएशन कफ़न पोश पैदल मार्च करे काज़ी प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त असांजे ज़िले जे चूंडियल MNA सैयद खुर्शीद शाह MPA नौमान इस्लाम शेख सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह MPA सैयद अवैस कादिर शाह जाम इकरामुल्लाह दारे जो पारां पन्नू आकल समेत ज़िले जे अवाम सां माटेली मां वारो सलूक रखण ऐं इलाइक़े में तरक़ियाती कम न कराइण ख़िलाफ़ पन्नू आकल खां वज़ीर आला हाउस कराची आॾो पैदल मार्च एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। उन वधीक चयो त चूंडियल नुमाइंदनि पारां ज़िले जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते मुक़ररु कयल पब्लिक हेल्थ लोकल गवर्नमेंट रोड डिपार्टमेंट चीफ इंजीनियरिंग ज़कात कमेटी ज़िलई चेयरमैन सखर ऐं मनपसंद ठेकेदारनि सैयद नसीम शाह सैयद वसीम शाह ऐं उन्हनि वधीक नाअहल आहिनि। असांजो पाणी ज़हरीलो थी वियो आहे, ड्रेनेज सिस्टम मुकमल नाकारा आहे, गटर टुटण सबबि सॼो गंदो पाणी असांजे किरोड़े रुपयनि जे प्लाट घरनि ऐं स्कूलनि अस्पतालनि में बीठो आहे। शहर जा रोड रस्ता ऐं गलियूं टुटियूं पियूं आहिनि, उन्हनि में गटरनि जो गंदो पाणी बीठल आहे। न तइलीम आहे, न सिहत आहे, न सफ़ाई आहे, न ई अमन अमान आहे। ज़िले जे अवाम लाइ पीपल्स पार्टीअ जे 14 सालनि जे इक़्तिदार में कुझु न थी सघियो आहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, सदर पाकिस्तान खे पुरज़ोर अपील था करियूं त उन्हनि चूंडियल नुमाइंदनि ऐं राशी कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पन्नू आकिल ज़िले सखर जे अवाम खे बुनियादी सहूलतनि मुयसरु कयूं वञनि। कामोरनि जो त इहे असांखे पंहिंजा बुनियादी हुकूक ॾियण लाइ तयारु न आहिनि। असांखे इंसान नथा सम्झनि, असांखे पंहिंजो हैवान था सम्झनि। इन करे असां ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर आहियूं। उहो जेको नाली न ठही, फर्शबंदी न थी, डिस्पोजल खूह न ठहियो ऐं उहो गंदो पाणी असांजे कीमती प्लाटनि में, उहो गंदो पाणी असांजे बंगलनि में, नतीजे तौरु पाणी ज़हरीलो थी वियो। अरे असां पनाहगीर थी वियासीं, अची अफ़गान थी वियासीं। अरे असां सां ज़ुल्म कयो पियो वञे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।